सौदागर ऐं देव जी कहाणी। आज़ाद पियो यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख़्तियार जरवार। प्यारा साथियो, अॼु जी कहाणी आहे हिकिड़े देव ऐं सौदागर जी। कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सबक आमोज़पूर्ण आहे। से मुंहिंजा साम्हूं नाले हिकिड़ो सौदागर कंहिं विलायत में रहंदो हो, जंहिंखे 2 जवान पुटड़ा हुआ। ॿिन्ही पुटनि जी शादी कयल हुई, पर नंढे पुट जी ज़ाल तमामु सुहिणी हुई। सही सुहिणी औरत हर कंहिंखे वणंदी आहे, तो उन सुहिणी ज़ाल जी हाक मुल्का मुल्क पखिड़ियल हुई। हीअ सही ज़ाल मुड़ुस ॿई हिक ॿिए ते साह पसारींदा हुआ ऐं वसाएर हिक ॿिए खां जुदा न थींदा हुआ। कोशिशि हूंदी हुअनि त हर वक़्तु गॾु गॾु रहंदा हुआ ऐं पंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं ख़ुशी ख़ुशी सां पिया गुज़ारींदा हुआ। से ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॾींहुं साम्हूं सौदागर पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे सॾाए चयईं त बाबा, अलाह जे फज़लो करम सां पंहिंजे घर में माल मिल्कियत सभु कुझु आहे, एतिरे क़दुरु जो अव्हां जी सॼी ॼमार लाइ बि काफ़ी आहे। पर पुटड़ा तंहिं हूंदे बि खाधे ख़रार खुटियो वञनि। तंहिं करे मुंहिंजी अव्हां ॿिन्ही खे सलाह आहे त का अहिड़ी किरत करियो जंहिंमां कुझु अव्हां खे बि अड़ हासिलु थिए। सही इहा ॻाल्हि ॿुधी ॿिन्ही पुटनि सोचियो त हाओ ॿेली बाबो सही थो चवे। सो से मुंहिंजा नंढड़े पुट दिलि में ख़्यालु कयो त बाबो ॿेली बिल्कुलु सच थो चवे। सो हिकदमि पंहिंजा 12 गोराब खथोरी सां भराए 2 मुल्कनि खां वापार लाइ रवानो थी वियो। सी पीउ जी नसीहत ते अमल कंदे हू पंहिंजे सामान सनड़ो खणी ॿाहिरीं मुल्कनि खां रवानो थी वियो। कुझु ॾींहं जे सफ़र खां पोइ हुनजे गोराबनि वञी कंहिं मुल्क जे किनारे सां लंगर हयो। उन मुल्क जे बादशाह खे जो ख़बर पई त के जहाज़ खतूरी सां भरिजी आया आहिनि, सो पंहिंजे वज़ीर खे मोकिलियाईं त सौदो करे अच। ते जॾहिं ॿई दुनियूं वापार में ठही वियूं, तॾहिं सौदागर दादो उहे सभु जहाज़ खतूरी बादशाह खे विकिरो करे पंहिंजे मुल्क मोटियो। जीअं त हुन वापार मां तमामु घणो नफ़ो कमायो हो, तंहिं करे ॾाढो ख़ुशि हो। होॾा साईं ॻाल्हि था कनि त हिकिड़ो देव जंहिं नंढे सौदागर जी ज़ाल खे कंहिं तरह सां ॾिसी वरितो हो, सो उन ते मस्तु थी पियो। तंहिंखे जो ख़बर पई त सौदागर दादो कोन्हे ऐं किथे विलायत सां वापार सां के वियल आहे, सो हिकिड़े ॾींहुं वॼु वठी फ़क़ीरनि जो वेस करे सिधो अची साम्हूं सौदागर जे दर ते सदा आयईं। नंढी थी सौदागर दादी जी ज़ाल फ़क़ीर जी सदा ॿुधी जीअं ख़ैरात ॾियण लाइ ॿाहिरि निकिती, तीअं देव वॼु वठी हुनखे खणी उॾामी वियो। से अॻिते छा थियो, कहाणी इंतहाई दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं हा, इन खां पहिरीं जेकॾहिं चैनल ते नहीं वियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तंहिं देव वॼु वठी सौदागर दादी खे खणी उॾामी वियो। जॾहिं सौदागर दादो ॿाहिरीं मुल्कनि खां ॿाहिरीं परॾे खां पंहिंजे घर मोटी आयो, तॾहिं ख़बर पियसि त संदसि ज़ाल त को देव खणी वियो आहे। से मुंहिंजा इहा ॻाल्हि ॿुधी हू ॾाढो परेशान थियो ऐं कई विसवसनि में पइजी वियो। नेठि साईं नौकरनि चाकरनि खां पुछा ॻाछा कंदे, आड़े पाड़े खां पुछा कंदे हुनखे ख़बर पई त कंहिं देव खे ॾिठो त हो त कहिड़े पासे वियो आहे। पोइ साईं हू माण्हुनि खां पार पता पुछंदो पंहिंजे घोड़े ते चढ़ी ही जवान बि साईं घोड़े ते चढ़ी वठी खणी उन ई तरफ़ रुख कयईं। साईं वक़्तु गुज़रंदो वियो। कुझु ॾींहं जे पंध खां पोइ ही हिकिड़े बाग़ में अची पहुतो। ॾिसे त बाग़ सॼो सुको पियो आहे ऐं हिकिड़ो सामी फ़क़ीर आहे जो अलूट निंड में गहिरियो पियो आहे। हुन छा कयो जो घोड़े तां लही थक भॻाई ऐं पोइ उन ई बाग़ में रही पियो। न ॼाण फ़क़ीर को 6 महीना सुम्हंदो हो ऐं 6 महीना पियो जाॻंदो हो। सौदागर दादे बि ॾिठो त ख़ुदा जे पारां जेकॾहिं सवली हूंदी त फ़क़ीर जे हथां ई मिड़ई का मदद थींदी। सो वेही हुनजे जाॻण जो इंतज़ारु करणु लॻो। छो त उन सौदागर दादे खे उते जे माण्हुनि ॿुधायो त हीउ फ़क़ीर 6 महीननि खां पोइ जाॻंदो। सही सो हू
उते वेही रहियो ऐं इंतज़ारु करणु लॻो ऐं साईं थधि ज़ुकाम आहे न माज़रत। ऐं साईं ॾींहं जो हू बाग़ जो महिनत मज़ूरी ऐं कमकार बि कंदो रहंदो हो। जीअं त वांदकाई जा ॾींहं हुआ सो बाग़ खे अची महिनत कयाईं। थोरे घणे ॾींहुं बाग़ बि अची साओ साओ थियो। साईं जॾहिं स्वामी फ़क़ीर जा महीना अची पूरा थिया, महीना अची गुज़रिया, तॾहिं हिकिड़े ॾींहुं स्वामी फ़क़ीर निंड मां सुजाॻ थियो। छा ॾिसे त मार सॼो बाग़ साओ थियो पियो आहे ऐं ॾाढा गुल फुल मेवा बीठा आहिनि। एतिरे में सौदागर दादो बि अची पेरनि भरकी रहियसि ऐं स्वामी फ़क़ीर खां दुआ करण जी तलब कयईं। फ़क़ीर दुआ करे चयसि, बचा तूं ॾाढो को सादतमंद थो ॾिसजांइ, हाणे ॿुधा त तूं हिते कहिड़े कम सां आयो आहीं। उते ते सौदागर दादे सॼो हाल अहिवाल करे ॿुधायसि। स्वामी फ़क़ीर सॼो हाल ॿुधी चयसि, बचा दिलजाए कर, ख़ुदा घुरियो आहे त सभु सणाई थींदी। हाणे अॻिते मुंहिंजो वॾो भाउ बीठो आहे, तूं उन ॾांहुं वञ ऐं उनखे वञी मुंहिंजी निशानी ॾे ऐं उहो तुंहिंजी मदद कंदो ऐं इनशा अल्लाह तोखे कामयाबी मिलंदी। ते सौदागर दादो पोइ उहा निशानी वठी पंधु पियो। सौदागर दादो थोरे घणे ॾींहं हकलींदो हलंदो काहींदो अची वियो हिकिड़े बाग़ में पहुतो। ॾिसे त उहो बाग़ सॼो सुको पियो आहे। हिकिड़ी झूपड़ी आहे जंहिंमें स्वामी फ़क़ीर सुतो पियो आहे। हुनखे पक थी उहो ई स्वामी फ़क़ीर आहे जंहिंजो भाउ मूंखे पोइ बाग़ में मिलियो हो। सो साॻी तरह सां वरी बि ॿी बाग़ खे पाणी ॾियणु लॻो ऐं थोरे ॾींहंनि बाद उहो बाग़ बि साओ थी वियो। स्वामी फ़क़ीर जो सुजाॻ थियो ऐं बाग़ खे साओ ॾिठईं त ख़ुशि थियो ऐं सौदागर दादे खां हाल अहिवाल वरिताईं। साईं सौदागर दादे उन स्वामी खे फ़क़ीर वारी निशानी वारी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं सॼो अहिवाल सरबस्तो करे ॿुधायईं। स्वामी फ़क़ीर साईं उहो अहिवाल ॿुधी चयो त बराबरि मूंखे हिन देव जी ख़बर आहे। चयईं त बराबरि मूंखे हुन देव जी ख़बर आहे, पर उहो तमामु ख़राबु देव आहे ऐं उन सां हथु अटकाइणु सुठो न आहे। पर तूं मुंहिंजे भाउ जी निशानी खणी आयो आहीं, तंहिंखां सवाइ मुंहिंजी बि ख़िदमत कई अथई, तंहिं करे हाणे हीअं कर, जो मूं वटि 12 महीना रही पओ, जेतिरो के कुझु सेखारणो अथमि सिखी करे पोइ वञी तूं उॾई देव सां वञी अटक। सौदागर दादो साईं उहो ॿुधी उते ई वेही रहियो ऐं गुर सिखणु लॻो। स्वामी फ़क़ीर हिन खे रोज़ु कुझु न कुझु सेखारींदो हो। जॾहिं 12 महीना पूरा थिया तॾहिं हिकिड़े ॾींहुं स्वामी फ़क़ीर हुनखे घुराए चयो त पुटु हीअं कर जो तूं ही सिधो रस्तो वठी हलियो वञ। अॻिते वेंदे त उतर तरफ़ हिकिड़ी घिटी नज़र ईंदई। उते हिकिड़ो लोहार वेठो आहे जे तोखे 2-3 किला ठाहे ॾींदो। पोइ उहे किला वठी तूं उभरंदे तरफ़ हलियो वञ। कुझु पंध खां पोइ अॻियां हिकिड़ो सोनो महिलात नज़र ईंदई। उते पहुच 2 किला हेठि हणिज ऐं 3 किलो दरवाज़े ते हणिज। दरवाज़ो खुली पवंदो। अंदरि वेंदे उते तोखे हिकिड़ी ज़ाल सुतर नज़र ईंदी। पोइ जेका हक़ीक़त करणी हुजे उन सां कजि। ही उहे 10 पता यादि करे स्वामी फ़क़ीर खां मोकिलाए उड़ई रवानो थियो। मुंहिंजा थोरे घणे ॾींहं में ही लोहार वटि अची पहुतो, जंहिंखां 3 किला ठाराए अची उन महिलात वटि पहुतो। जॾहिं ही महिलात वटि पहुतो तॾहिं देव खे ख़बर पई त यकदमि को मंत्र पढ़ी खणी मथां शुकारो कयो त हू वीचारो उते जो उते पिंड पाण थी पियो। होॾां जॾहिं वॾे भाउ ॾिठो त नंढो भाउ अञा कोन वरियो, तॾहिं सही संभरी भाउ जी ॻोल्हा में रवानो थियो। हू बि साईं अहिड़ी तरह सां फ़क़ीर वारे बाग़ वटां थींदो लोहार खां किला घड़ाए अची महिलात वटि पहुतो। पर देव खे वरी बि ख़बर पइजी वई, तंहिं हुनखे बि हुनजे भाउ वांगुरु पिंड पाण करे छॾियो। वक़्तु ॿुधंदो वियो साईं। होॾां थोरे घणे ॾींहं वॾे सौदागर दादे खे पुटु ॼाओ, जंहिंजो नालो बांको बहादुर रखियऊं। बांको बहादुर अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जवान थियो। जॾहिं हुनखे पीउ ऐं चाचे जी ख़बर पई तॾहिं ही सही संभरी उन्हनि जे पोयां रवानो थियो। पहिरियों हुनखे बि सामी गॾियो, जंहिं हुनखे निशानी ॾेई पंहिंजे वॾे भाउ ॾे मोकिलियो ऐं उन वरी साॻी तरह लोहार जो ॾस ॾिने छॾियसि। हीउ जवान बि उतां सिधो आयो लोहार वटि ऐं
खां 3 किला वठी सिधो अची देव जे महिलात वटि पहुतो। साईं सिधो अची देव जे महिलात वटि पहुतो। जॾहिं महिलात खां अञा परबरो हो तॾहिं हिन हुशियारी करे वेझो वञण खां पहिरीं उते लिकी वेही रहियो। हुन सोचियो त भले ई देव महिलात खां ॿाहिरि निकिरे। जॾहिं घणी देरि खां पोइ देव खे ॿाहिरि वेंदो ॾिठईं तॾहिं ही माठ माठ करे सिधो आयो महिलात जे दर ते ऐं स्वामी फ़क़ीर जे चवण मुताबिक़ 2 किला हेठि आयईं ऐं टियों दर ते हयाईं त हिकदमि दरवाज़ो खुली पियो। पोइ ॾिठो त बराबरि अंदरि हिकिड़ी माई वेठी आहे। उहा हक़ीक़त में नंढे सौदागर दादी जी ज़ाल हुई। बांके बहादुर वधी वञी हुनखे पेरियों पियो ऐं समूरी हक़ीक़त ॿुधायईं। सौदागर दादी जी ज़ाल बांके बहादुर खे भाकुर पाए अची रोअण में पई ऐं चवणु लॻी, तूं छो हिते मौत जे मुंहं में आयो आहीं? चङो ई आहे त तूं देव जे अचण खां अॻु में ई मोटी वञ। पर बांके बहादुर दिलचाए ॾिनसि त चाची तूं को बि उल्को न कर, मां ख़ुदा जे फज़ल सां हिन मूरी खे मारे तोखे आज़ादु कराईंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जे तूं देव खां कंहिं अटकल सां पुछ त संदसि साह किथे रखियलु आहे, पोइ आउं पाणे थो पहुचांसि। ईअं चई ही वरी वञी साॻी हंधि लिको ऐं जॾहिं राति जो देव मोटी महिलात में आयो तॾहिं ॾिसे सौदागर जी ज़ाल वेठी रोए। सो ॾाढे वीचार में पइजी वियो। नेठि पुछाईंसि, ख़ैर त आहे जो तूं वेठी रोएं? तॾहिं सौदागर दादी जी ज़ाल चयसि, मूं अॼु ख़्वाब में ॾिठो आहे त तोखे कंहिं आदमज़ाद मारे छॾियो आहे। तंहिं करे रोआं थी त ख़ुदा ख़ैरु करे, न त तोखां पोइ मुंहिंजो कहिड़ो अशर थींदो। देव उहा ॻाल्हि ॿुधी खिली जवाबु ॾिनसि, तूं चरी आहीं पियो एतिरो फ़िक्र थी करीं। मुंहिंजो साह हिकिड़े तोते में आहे जो हिकिड़े पिंजरे में बंदि पियो आहे ऐं ॿाहिरि टंगियो पियो आहे। उन ई ॻाल्हि जी कंहिं बनी बशीर खे बि ख़बर कान्हे। तंहिं करे तूं कंहिं बि क़िस्म जो उल्को न कर। सौदागर जी ज़ाल उहा ॻाल्हि ॿुधी माठ करे सुम्ही रही। जॾहिं सुबुह थियो ऐं देव शिकार लाइ रवानो थियो तॾहिं बांको बहादुर उतां अची निकितो। उतां निकिरी सिधो महिलात में आयो ऐं अची हुन खां हाल अहिवाल पुछाईं। जीअं समूरो अहिवाल ॿुधायसि। हिन बि जवान न कई हम न कई तुम, सिधो वञी तोते जो पिंजरो लाथाईं ऐं उन मां तोतो कढी खणी हथ में कयाईं। होॾां ते तोतो मुठ में बंदि थियो ऐं होॾां देव जो साह मुंझणु लॻो। यकदमि देव खे बि सम्झ में अची वियो त कंहिं मुंहिंजे तोते खे पकिड़े वरितो आहे। सो यकदमि मींहुं वाह करे अची महिलात वटि पहुतो। ॾिठईं त पिंजरो ख़ाली आहे। सो सम्झी वियो त मौत सिर ते अची कड़कियो आहे। तंहिं करे सौदागर दादे खे मिनतूं करणु लॻो ऐं आदियूं न्यादियूं करणु लॻो। चईं, मां ॼाण तूं बांको बहादुर त न आहीं? बांके बहादुर चयोसि, बिल्कुलु सही सुञातो अथई, पर जेतिरा माण्हू तो पिंड पिण कया अथई उन्हनि सभिनीनि खे असुल हालत में कर त पोइ तोखे जीवन दान मिलंदो। देव यकदमि मंत्र पढ़ी शुकारियो त सभई माण्हू असुली हालत में अची विया। पोइ बांके बहादुर वठी जो तोते खे निपोड़ियो त उहो उते जो उते मरी वियो। जंहिंसां गॾु देव मरी वियो। पोइ बांको बहादुर पंहिंजे पीउ ऐं चाचे सां मिलियो ऐं पंहिंजी चाची खे बंदि मां कढी चाचे जे हवाले कयईं ऐं पोइ सभु ख़ुशि खुरम सां ख़ुशी सां पंहिंजे मुल्क मोटी आया ऐं पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं ख़ुशी सां गुज़ारण लॻा। मुंहिंजा उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो।